तोते फुकलानत तोते फुकलानत तोते फुकलानत तोते मैं रियाद तोते मैं रियाद तोते तो सिंध लड़ाई तो सिंध लड़ाई तो सिंध लड़ाई सरदारी तो था 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 तू चाहो तो कुछा तू चाहो तो लुछा पर तोखा हिकड़ी गाल पुछा तू कंहिं खे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मान रुगो शहरवासियो हिते जा साथियो ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जा कारकुनो अॻुवाणो जे सिंध जे असांजी हक़परत जदोजहद जे मुंहिंजो क़ाइद रसूल बख्श पली जो अॼु तव्हांजे शहर में ही एक्शन कमेटी जो काफ़िलो आयो आहे ऐं ही काफ़िलो इन करे आयो आहे त सिंध असांजे पेरनि जे हेठां निकिरी रही आहे सिंध ते कब्ज़ो थी रहियो आहे सिंध खे टुकड़ा टुकड़ा करण जी साज़िश थी रही आहे सिंध जो पाणी बंदि कयो वियो आहे ऐं सिंध जा ॿेट ते कब्ज़ो पियो थिए सिंध जे समुंड ते कब्ज़ो पियो थिए उन करे एक्शन कमेटी सभ खां पहिरीं पुरअमन 6 जून ते असां कराची में वञी गॾु थिया हुआसीं असां को कराची में पुरअमन हुआसीं पर हिननि उन जलसे खे पुरतशद्दद बनायो ऐं उन्हनि छाजे लाइ इहो ठाहियो उन करे त ही जेको बहरिया टाउन आहे ॿियो को हिकिड़े ॾींहं में कब्ज़ो कोन पियो थिए हिननि 1993 खां साज़िश कई हुई ऐं असांखे रुगो रोटी कपिड़ा मकान जी पे ॻाल्हि कई न रुगो जीए जी पे ॻाल्हि कई न असीं हिन में ख़ुशि हुआसीं त बाबा ठीकु आहे ॿियो जीए पियो थिए असांखे का टकियाने जी नौकरी मिलंदी को टकियाने जो को कमकार मिलंदो पर हिननि अॻियां पोयां असेंबलियुनि में बिल पास कयनि त कीअं थो कब्ज़ो थिए 1993 मंझि हिननि कराची जो मलीर ज़िलो अॻ में हू सॼो कराची डेवलपमेंट अथॉरिटी जे तहत उन MQM खे ॾेई छॾियो ऐं उन MQM हुन ते वञी कब्ज़ो कयो उते जा प्लाट कब्ज़े थी विया उते जा मंदर मस्जिदूं कलेसा सभु कब्ज़ो करे छॾनि उन्हनि कब्ज़े करण खां पोइ पीपल्स पार्टी ॾिठो कि ही त सभु शाहूकार थी विया हाणे छो न असीं मलीर ज़िले ते कब्ज़ो करियूं हिकिड़े पासे MD ठाहिनि मलीर डेवलपमेंट अथॉरिटी ऐं ॿिए पासे वरी ॾियारी ठाहिनि ऐं मलीर को नंढड़ो न आहे 3 लख एकड़नि ज़मीन सां जो पखेड़ आहे उन ते कब्ज़े करण जे लाइ उन्हनि असांखे ॾटो ॾिनो त मलीर डेवलपमेंट ठाहे ग़रीब माण्हुनि खे प्लाट ॾिना वेंदा ऐं ग़रीब माण्हुनि खे आबाद कयो वेंदो पर हिननि जी नियत मलक रियाज़ ऐं ज़रदारी जी आ हुई त हिते कब्ज़ो करे का डेवलपमेंट करे हिननि खे असीं पंहिंजा नवां शहर ठाहींदासीं ऐं अहिड़े तरीक़े सां मलक रियाज़ वठी आयो लाहौर मां जॾहिं त लाहौर वारनि मलक रियाज़ खे तरे छॾियो हो उते उन्हनि ते बंदिश पई चुकी हुई कोर्टनि जे तरफ़ां बंदिश हुई मलक रियाज़ बिलावल हाउस हिकिड़ो लाहौर में ठाहे ॾिनो ऐं हिन जी हिते ज़मीन ॾिनी ऐं उहो जेको MDA ठहियो ऐं उन MDA
इन्हे करे उन्हनि ठाहियो त मलक रियाज़ खे कीअं असीं ज़मीन ॾियूं। तव्हांखे ख़बर आहे असीं ही जेकी एक्शन कमेटी आई आहे हिननि चयो त असीं कराची खे वञणु कोन ॾींदासीं, सिंध असेंबली वञणु कोन ॾींदासीं। असां चयो थी भले सिंध असेंबली बि हिते बंदि करे वेठा आहियो, पर असीं साईं थोरो परे आ सर, अवामी असेंबली में था वञूं, अवाम जी अदालत में था वञूं। ही जेको अवाम जी अदालत में आया आहियूं इहो अव्हांखे ॿुधाइण था चाहियूं त हिननि कहिड़ा ॾोह कया आहिनि ऐं कहिड़े तरीक़े सां हिननि कोर्टनि जे फ़ैसिलनि खे बि बायपास कयो आहे। हिननि हिकिड़ी जेकी ज़मीन मलक रियाज़ जी ठटे खां वठी बलोचिस्तान ताईं टुकड़ा टुकड़ा हुई, 39 ॻोठनि में हिननि जूं ज़मीनूं हुयूं। उहे 39 ॻोठनि जी ज़मीनूं उतां खणी ऐं हीअ बहरिया हिननि ॾिनो आहे तव्हांजे सुपर हाईवे जे वेझो। इहो सुपर हाईवे जे वेझो मलक रियाज़ खे ॾिनो आहे। ऐं मलक रियाज़ जो बाबे आज़म केरु आहे तव्हांखे ख़बर आहे? अवा केरु आहे बाबे आज़म? बाबा बाबे आज़म केरु आहे? बाबा बाबे आज़म केरु आहे? हाणे उन ज़रदारी इहो फ़ैसिलो कयो 39 ॻोठनि जी हिते उहा ज़मीन तमामु सस्ते अघ ते ॾिनी। 211 खे ॿिए MQM जो माण्हू बाबर गोरी उन्हनि हिननि खे एप्लीकेशन ॾिनी त ही ज़मीन 206 में तव्हां हिकिड़े एकड़ जी ज़मीन 1 करोड़ जेको A1 आहे उन्हनि जी 1 करोड़ ऐं जेको ॿियो आहे B जेको खारो उहा ज़मीन 70 लख में उहा यकदम उनजे चवण ते MQM जे चवण ते त बाबा घटाए छॾियो उनजी क़ीमत। ऐं असेंबली जो जेको वज़ीर आला हो, अव्हांखे ख़बर वज़ीर आला कहिड़ो? पीपल्स पार्टी जो काइम अली शाह हो। उन काइम अली शाह यकदम ज़मीन की क़ीमत किराई 211 में, जेकी करोड़ जी हुई उहा 50 लख में ऐं जेकी 70 लख वारी हुई उहा 35 लख में। इन करे जो क़ीमत घटाए हुननि खे ॾियणी हुई ऐं उहा क़ीमत हिननि हथ वठी घटाई। उन वक़्तु सोन 15,000 जो सोन 50,000 ते पहुतो, पर हिननि हुननि जी मिल्कियत किराए छॾी। इहा सॼी ज़मीन हुननि जी जेकी क़ीमत लॻाई उहा क़ीमत लॻाइनि 1 अरब 60 करोड़। हाणे इहा ज़मीन अथव। इन ज़मीन इहा जेकी हुननि जी ज़मीन हुई मलक रियाज़ जी, पोइ वरी हिते उहा ज़मीन ॾिननि 6 अरब ऐं 12 करोड़ में, 6 अरब 12 करोड़ तव्हां भुॻड़नि जे मुठ ते। ऐं जेको सिर्फ़ु हुनखे कागज़ पे ठाहिनि उहे हुआ 9 करोड़ 9 अरब, माना जेके कागज़ पिया ठाहिनि उहे 9 अरब ते ऐं हुनखे ज़मीन ॾेई छॾीनि घणे में 6 अरबनि में भुॻड़नि जे मुठ ते। ऐं उहा पोइ कोर्ट थी चवे अरिड़हें में तव्हां इहे ज़मीनूं सस्तियूं छो ॾिनियूं? त उनजो जवाबु हिननि पीपल कोन ॾिनो, इहा MDA जे डायरेक्टर कोन ॾिनी। पोइ हिनखे चयसि बाबा ही त वॾी साज़िश थी आहे। जज लिखियो आहे अरिड़हं वारी 4 मई 18 में सुप्रीम कोर्ट जेको फ़ैसिलो कयो आहे उन सुप्रीम कोर्ट चयो त ही ज़मीन अवां भुॻड़नि जे मुठ ते ॾेई सिर्फ़ु हिकिड़े मलक रियाज़ खे चालाकी सां शाहूकार करण जे लाइ ही अवां रियासत ऐं अवाम सां जी लतार कई आहे। ऐं रुगो लतार हिनजी बि न पर कानून सां बि बेवफ़ाई कई आहे। पर हिननि खे ॿनियूं ॾींदा अचनि, ज़मीनूं ॾींदा अचनि, पोइ वरी उन कोर्ट खे का फ़ैसिला अॻ में हिननि ज़रदारी ग्रुप इहे बायपास कया, कालादम कया। पोइ वरी उहो जेको अरिड़हं जो जंहिंजो पाण मुतालबो कयो आहे त असांखे उन सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जे तहत उहो फ़ैसिलो असांखे मंज़ूर आहे, ॿियो को बि फ़ैसिलो असांखे मंज़ूर न आहे। पोइ अमलदार आमद बेंच ठाहिनि, इम्प्लीमेंट बेंच, उनखे चयो वियो त तव्हां वञी जांच करियो ऐं तव्हां हिन ते अमल करायो। ऐं हिननि कहिड़ो अमल करायो? हिननि
पंज जजन जो फैसलो वो 3 जजन फैसलो कालदम करार ॾेई बार्गेनिंग करे जमीन 460 अरब में 460 अरब में मलक रियाज़ के ॾेई छॾी वो 460 अरब में ॾेई छॾी पोइ हिन खे वरी चइनि त तोखे 16,000 एकड़ था ॾियूं हींअर उहा वञी पहुती आहे 50,000 एकड़नि ते ॻोठनि जा ॻोठ बिल्डोज कया पिया वञनि असीं उते विया आहियूं न्याणियुनि खे सिंधियुनि जी न्याणियूं इहे ॻोठ सिंधियुनि जा आहिनि उन्हनि जे ॻोठनि जूं न्याणियुनि खे चुनियूं लाथियूं वयूं उन्हनि जे नौजवाननि ते गोलियूं हलायूं वयूं उन्हनि जे पोड़नि खे डंडा हणी मथो फाड़ियो वियो उन्हनि जे घरनि में गिरी पिया उहे मलक रियाज़ जी फोर्स आहे हुकूमत जे तरफ़ां सिंध हुकूमत जी पुलिस इन्हनि जा गुंडा उते जा जेके मेंबर आहे जोखियो उहो बि इन्हनि सां गॾु इहे सभु उन्हनि सां ज़ुल्म पिया थियनि उते सभु जा सभु ख़ामोश पीपल्स पार्टी जेके पाण सिंधी सिंधी करे वोट पे ॾिनूसीं चयोसीं त बाबा ही बेनज़ीर जी पार्टी आहे ही ज़ुल्फ़कार जी पार्टी आहे इहा हाणे पार्टी उन्हनि जी न रही आहे इहा बाबा कंहिंजी पार्टी आहे इहा कंहिंजी पार्टी आहे बाबा ही ॿुधायो कहिड़ी पार्टी आहे ही ज़रदारी लीग अथव हिननि कातिलनि जी पार्टी आहे जंहिं हिननि जा बि केस कोन विढ़िया पाण ग़रीबनि ऐं सिंधियुनि माण्हुनि जा केसनि जी हाणे हू कब्ज़ो करे असीं पूरो मञी वियासीं उते जलसो कयो अथऊं ऐं हिननि असां ते उते गोलियूं हलायूं असां जा केर बि माण्हू हुनजे मलक रियाज़ जे कानून में कोन हुयो असीं उते वेठा हुआसीं कंहिं साज़िश कई ख़बर त कंहिं साज़िश कई सरकारी मलक रियाज़ एक्सपेरिमेंट गंजी भाव ॾेई ऐं हिन केस कयो कंदो आहे हिते जो तव्हां वॾेरो ॾिठो हूंदो न के ग़रीब हारी ते जेकॾहिं केस कंदो त कोन को पाण थधो करे पाणी जेको आहे सो आहे ऐं पोइ केस कंहिंते कंदो उन्हनि ग़रीब माण्हुनि ते केस कंदो इहे असां केस थियनि था या कोन था थियनि हिन बि असां ते केस ठाहियो ही जेको बशीर कुरैशी जो पुटु सनान कुरैशी इहो त असां सां गॾु वेठो जलाल महमूद शाह ऐं साईं करम वसाण असीं वेठा हुआसीं उहो त जलसे में वेठो उन कहिड़ियूं वञी बाहूं ॾिनियूं उन्हनि कहिड़ी वञी फुर लुट कई जलाल महमूद शाह कहिड़ी वञी फुर लुट कई उन ते केस आहे हिननि बैंकूं जेके आहिनि सो लुटियूं आहिनि कादर मक्सी ते केस छाजे कहिड़ो थियो त इन बि वञी बैंकूं लुटियूं आहिनि बाह उन ॾिनी आहे बाबा स्टेज ते वेठा हुआसीं हिननि सभिनी खे गिरफ़्तारी इन करे कयो आहे हिननि ते केस इन करे हलाया विया आहिनि जो ही चाहिनि था त सिंधी माण्हू पंहिंजे हक़नि जे लाइ न विढ़ी सघे सिंधी माण्हू पंहिंजे कराची शहर में न वञी सघे असीं मुतालबो था करियूं त जेके बि गिरफ़्तार थियल माण्हू आहिनि उहे आज़ाद थियणु खपनि आज़ाद थियनि वॾे दफ़ा चओ अब आज़ाद थियनि जिस्कम जो चेयरमैन सनान कुरैशी ऐं संदसि पार्टी जा दोस्त उहे आज़ाद थियनि सभिनी खे आज़ाद करणु खपे इहे असां सां एक्शन कमेटी में गॾु आहे ऐं मुसलसल गॾु रहिया आहिनि जॾहिं बेटनि जो मामिलो थियो त उन में बि असां सां गॾु आहे ऐं बेटनि खां पोइ अॻु में डैम जॾहिं ठहियो हो तॾहिं बि इहे पार्टियूं असां सां गॾु हुयूं तॾहिं को बि फॾो कोन थियो अॼु ई फॾो थो कयो वञे ऐं तंहिं करे इहे फॾा बंदि थियणु खपनि हिननि माण्हुनि खे आज़ाद थियणु खपे जेकॾहिं इहो आज़ाद न थिया त पोइ अहिड़ी छा कंदा जेकॾहिं सिंध जे विराइण जी साज़िश कनि जेकॾहिं सिंध खे विराइण जी साज़िश कनि जेका पंहिंजी जीजल माउ आहे उनखे जेकॾहिं टुकड़ा टुकड़ा करणु चाहिनि त बि मूंखे ॿुधायो त छा कंदासीं जेको सिंध टोड़ींदो ऐं जेकॾहिं कादरनि सां बि न हटे त पोइ छा कंदा विढ़ंदा
भी ॿुधो त विढ़ंदा पंहिंजी अमर जे ख़ातिर विढ़ंदा ऐं जेकॾहिं पाण खे वरी जेकॾहिं कराची में हलणो पवे त हलंदा ऐं जेकॾहिं ज़रदारी को एमरजेंसी काइम करे छॾे त बि हलंदा ऐं जेकॾहिं पियूं को मार्शल लॻा तॾहिं बि हलंदा पाण पंहिंजी सिंध खे बचाइण जे लाइ ही झंडा आहिनि इहे हाणे सिर ते ॿधणा पवंदा ऐं हिन लाइ पाण वेड़ न कंदासीं ऐं उहा वेड़ ऐलाननि में हुजे उहा वेड़ इलेक्शन में बि हुजे इलेक्शन में वरी असीं वोट उन्हनि खे ॾेई छॾींदा आहियूं हाणे जेकॾहिं इहे पीपला अवां वटि लाॾा थी अचनि त बि उन्हनि खे हार गुलनि जा विझंदा गुलनि जा हार विझंदा अवां गुलनि जा हार जे करे न विझंदा त पोइ कहिड़ा हार विझंदा अची ॿुधाइजो न त वॾेरनि खां डिॼी वञो त हींअर खाई हल कयो अदा फिलाणो वॾेरो फिलाणो पीर फिलाणो मुर्शिद उहे लंघी आया आहिनि तंहिं करे वोट उन्हनि खे ॾींदासीं हिते हिननि वसीलनि जे लाइ ही कौमपरस्त विढ़नि तरक़ी पसंदि विढ़नि ऐं वोट ॾियण जे महिल ख़बर छो सोड़ा थियो वञूं हाणे ईअं थींदा अबा हिननि खे वोट ॾिबो हिननि खे पटका ॿधाइबा ऐं हिननि खे ॿुधाए था छॾियूं जेकॾहिं तव्हां इहा गद्दारी ख़तमु न कई असीं चऊं था त तव्हीं सिंध में लाॾा थी न हली सघंदा ख़बर ॻारोड़ियुनि ते वॾो विझाई वेर नाग न विझे निकिरी तो डर मथे पेर ही तिनी जो ढेर जिन जूनागढ़ जलायो बाबा ही तो सिर्फ़ अवां हिकिड़ी बाह ॾिठी आहे उहा बि अवां साज़िश कई असां कोन कई आहे पर ही माण्हू तरखाननि सां विढ़िया अरगुननि सां विढ़िया अंग्रेज़नि सां विढ़िया पंहिंजी सिंध बचाइनि पंहिंजी सिंधी ॿोली बचाइनि पंहिंजी सिंधी सकाफ़त बचाइनि पंहिंजे सिंध जा वसीला बचाया अबा बचाया या न ही जेकी सिंधी टोपी पई आहे इहा बि उन्हनि वॾी महिनत सां ठाही आहे ही अजरकूं जेके ठाहियूं आहिनि इहे बि सिंधी माण्हुनि वॾी महिनत सां ठाहियूं आहिनि ही जेके ज़मीनूं वमीनूं ॾिसो पिया इहे बि पाण ठाहियूं आहिनि जेकॾहिं वॾेरा गद्दारी कंदा त वॾेरनि जूं ज़मीनूं किथे पोखींदा ही आसिफ़ ज़रदारी ते विकिणी दुबई विधो हलियो पोइ ही जेके पीपला वॾेरा जाला वॾेरा उहे छा कंदा इहे पिनंदा हिन भले ज़मीनूं ठाहियूं हुजनि पर सिंधी माण्हू पंहिंजे गद्दारनि खे बि बख़्श कोन कयो पंहिंजी काज़नि खे बख़्श कबो आहे हिन अयूब खोड़े खे बख़्श कयो इन्हनि खे कोन बख़्श कयो अॼु उन्हनि जो नालो रखे बि असांखे शर्म थो अचे बाबा हिननि जो नालो न रखो हाणे ईअं थींदो त आसिफ़ जो नालो रखण बि हिते जो सिंधी माण्हू न रखंदो अबा हाणे आसिफ़ जो नालो न रखिजो गदा ते रखिजो ज़बरदस्त ऐं बिलावल जो नालो अरे बाबा हिन जी ख़बर ई कोन थी पवे अॻियां बि ज़ात पोयां बि ज़ात हींअर कल्ह जेको आहे सो बयानु ॾिनो अथसि उन बयान में चयो अथसि त ही जेके दहशतगर्द आहिनि हाणे असीं आहियूं दहशतगर्द असांखे मिलायो अथसि इल्ताफ़ हुसैन सां उहो इल्ताफ़ हुसैन जेको बैन अक़वामी दहशतगर्द हो जंहिंखे हिन टोपियूं लाहियो पिए हिक ॿिए खे ॾिननि उहे दहशतगर्द इल्ताफ़ हुसैन वारा हाणे उहे थियासीं सिंधी दहशतगर्द ही सिंधियुनि जी पार्टी आहे असां ते शाहिद थो बीठाए बिलावल हाणे तोखे बि बख़्श कोन कयो वेंदो तूं बि इन आसिफ़ ज़रदारी जो पुटु आई न चवंदा आहिनि त कांगनि जा पुट छा थींदा गदारनि जा पुट छा थींदा उन्हनि गदारनि सां बि इहे ई जुठ कजो जहिड़ी जुठ तव्हां अयूब खोड़े सां कई काजी कादनि सां कई तंहिं करे अचो पाण मुतहिद थियूं पंहिंजियूं ज़मीनूं